बीरा बीरा अदी केदा पई वनी तू मुके हुक्म करिया उठ गाड़ो काया चाहा वो उन्हें दे तो के शेर कराया हां वार समवाम के कल का मथे में सूरा मुसा यखी न जा एडो जुल्म न करती काल का वेठो तो रुआ केर मुके परचाइन वारो ही कोने चमचन जी दुआ सा जल्दी कर गाल कर मुखे कम सा वणणो आ वापस वरी घर वनी रंध पचाव करणो आ दिसदी मुजी केडी न किस्मत भली आ नादर सदोरी के कढी छजो घर मा आई सदोरी वरी घर वापस मोटी आई आ हाने त सदोरी भी वांदी आ वधी के एकड़ो लफ्ज भी न चजा न त जूतन सा टिकणू कुटींदी सा अदी गाल बुध शादी करन दोहत कोने कोन हूं अब सदोरी त मुजी मंग हुई चमचन जी दुआ सा मां चवाई थी मूसा उनन जु गालियूं न कर दिसदी मुजो हिकड़ो कम कर भला सदोरी के मिंथ कर हां जे करे सदोरी सा तुजी नथी लगे तो पाड़े ओड़े में जेका हुजे अंधी हुजे मंडी हुजे लूड़ी हुजे लंगड़ी हुजे पर हुजे रुगो माई चमचन जी दुआ सा मेहरबानी कर भेणे दिन बात रहम कर कुछ तू त जाओ ई मोचड़ना रेडी हते हणाई पादर गाल बुध इन्हे जी का जरूरत काने का तोके जेड़ा वणणो न तू भले वन मुजो कमा बकरियों चारण तो चारा नो भले मुजो कम न कर खुदा चलो तू छड़ी मरंदी चमचन जी दुआ सा हलो आने घर हलो अदा वडेरन हिन मल ताईं असांखे ॾिनो छा आहे बराबर ही तोखे छा थी वियो आहे कहिड़ी टेंशन था पियो ॻाल्हाई गौर खान तोखे शेरू कमदार यादि आहे हा यादि आहे बाबा कॾहिं कॾहिं कमदार शेरूअ जी ताक़त जा किस्सा ॿुधाईंदो आहे चवंदा त मुक सां असुल उठ मारे विझंदो उनजो मौत कीअं थियो इहा तोखे ख़बर आहे चवनि था त उनजो लाश जेको आहे सो वॾेरनि जे भांडनि मां 2 ॾींहंनि खां पोइ मिलियो पोइ बि इन्हनि वॾेरनि जी पचर नथो छॾी यार तूं जूं ॻाल्हियूं मूंखे सम्झ में नथियूं अचनि हाणे मूंखे इहो ॿुधाए त तूं वॾेरे जे बंगले ते हलंदे या न गौर खाना कमदार शेरू मुंहिंजो ॾाॾो हो ऐं वॾेरनि हुनखे इन्हीअ करे माराए छॾियो जो ॾाॾा शेरूअ ते असांजे वॾेरे बगन खे शक हुयो त वॾेरे जी धीउ ॾाॾा शेरूअ ते दिलचस्पी थी वठे पुराणियूं ॻाल्हियूं पुराणा किस्सा वेठो हुजे ते मां हलाए थो सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।